नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे घोटकी का ख़बर ॾिनाऊं। रांदियुनि ऐं जंगली जीवत बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मीर बंगल ख़ान मेर चयो आहे त अधु सदी खां पोइ जंगली जीवत जे बचाव लाइ सिंध असेंबली में बिल मंज़ूर थियण खाते सिंध हुकूमत जो इनक़िलाबी क़दम आहे। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मीर बंगल ख़ान मेर पंहिंजे आफ़िस में मुख़्तलिफ़ वफ़दनि सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त 1972 वारे क़ानून में 45 क़िस्मनि जी पखियुनि ऐं जानवरनि खे तहफ़्फ़ुज़ हासिलु हो, पर नए क़ानून तहत 226 क़िस्मनि जे पखियुनि, 107 क़िस्मनि जे रेड़ियूं पाईंदड़ जानवर ऐं 82 क़िस्मनि जे चौपाया जानवरनि खे तहफ़्फ़ुज़ मिली सघंदो। मीर बंगल ख़ान मेर जो चवणु आहे त वाइल्ड लाइफ एक्ट 2020 आलमी मुआहिदे तहत बणायो वियो आहे। नए क़ानून तहत हाणे खाते खे सिधी FIR करणु, बग़ैर वारंट जे गिरफ़्तार करणु, ॾंड वसूलणु, समरी ट्रायल हलाइणु ऐं कंहिं बि ॾोह जे जांच लाइ सिविल कोर्ट जा इख्तियार हूंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।